सूरह लुक़मान रुकू नंबर 4। न ॾिठो अथई छा त ॿेड़ियूं अल्लाह जे फज़ल सां समुंड में तरंदियूं आहिनि, हिन लाइ त अल्लाह अव्हां खे पंहिंजनि निशानियुनि मां ॾेखारे। बेशक हिन में सभु कंहिं वॾे साबिर शाकिर लाइ निशानियूं आहिनि। ऐं जॾहिं खेनि दरिया जी लहर पाछे वारनि पहाड़नि वांगुरु वेढ़ींदी आहे, तॾहिं ख़ासि अल्लाह खे निलो ॾांहुंसि मुहाड़ करे सॾींदा आहिनि। पोइ जंहिं महिल खेनि भर ॾांहुं बचाराए पहुचाईंदो आहे, तंहिं महिल मंझाइनि के विच तरह हूंदा आहिनि। सभु कंहिं अंजाम भञंदड़ बेशुक्र खां सवाइ ॿियो को बि असांजे आयतुनि जो इनकार न कंदो आहे। ऐं माण्हूअ पंहिंजे पालणहार खां डिॼो ऐं उन ॾींहं खां बि डिॼो जंहिं में कोई पीउ पंहिंजे पुट जे कमु न ईंदो ऐं न पुटु पंहिंजे पीउ जे कुझु कमु ईंदड़ हूंदो। बेशक अल्लाह जो वादो सचो आहे। तंहिं करे न की अव्हां खे दुनिया जी हयाती ठगे ऐं न की अव्हां खे अल्लाह बाबति ठॻींदड़ शैतान ठगे। बेशक क़यामत जी ख़बर अल्लाह ई वटि आहे ऐं उहो ई मींहुं वसाईंदो आहे। ऐं जेकी ॻिभेरड़ियुनि में आहे सो बि ॼाणंदो आहे। ऐं कोई जीउ न ॼाणंदो आहे त पाण सुभाणे छा कंदो, ऐं कोई जीउ न ॼाणंदो आहे त पाण कहिड़ी ज़मीन ते मरंदो। तहक़ीक़ अल्लाह ॼाणंदड़ ख़बर रखंदड़ आहे।